एक अहिड़ो दौर हो जो एक आलिम दीन तकरीर कई त बिस्मिल्लाह में ही फ़ाइदो आहे, ही फ़ाइदो आहे, ही फ़ाइदो आहे। उन जे तकरीर वारी जाइ जे भर में हिकिड़ी हिंदूअ जो घर हो। उन जी धीअ न्याणी उहा बि भर में वेही ॿुधी रही हुई। उन जो बिस्मिल्लाह जो शान ॿुधो त उन कम में हर कम जे शुरूआत में थाम धोए, अटो ॻोहे, मानी पचाए, भाॼी रधे, भाॼी कढी विरहाए, जो बि कम करे उन में अव्वल बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़े। बेटा फरमाए थो कोड़े किताबनि में हर्फ मिलियो ई है, कोड़े किताबनि में हर्फ मिलियो ई है, जे नियत हुजे नेक त बिस्मिल्लाह बसिया। चङी नियत हुजे, चङो इरादो हुजे, दिल के अल्लाह ताला जे ज़िक्र सां साफ़ कजे, पोइ बिस्मिल्लाह शरीफ पढ़जे त उन जा फ़ाइदा ज़ाहिर थींदा। उन हिंदूअ जी न्याणी जॾहिं बिस्मिल्लाह रहमान रहीम जा फ़ाइदा ॿुधा त उन बिस्मिल्लाह शरीफ पढ़णु शुरू कयो। भाॼी पचाए, मानी पचाए, जेको बि घर जो कमु करे त उन में अव्वल बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़े। असीं हारी हर कहंदा आहियूं त अव्वल ॾादनि खे गार ॾींदासीं। हर ट्रैक्टर वारो हूंदो त वरी उनखे, यानी असां तव्हांखे अल्लाह ताला मुस्लमान बनायो आहे, इस्लाम जी तलीम ॾिनी आहे, इस्लाम जी तलकीन कई आहे। सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि बिस्मिल्लाह शरीफ जी तलीम ॾिनी आहे त असां तव्हां वॾनि नंढनि मर्दनि औरतुनि जवाननि पोढ़नि खे घुर्जे त पंहिंजी कमकार में अल्लाह जो मिठो नालो बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ंदा रहे। न पढ़ंदासीं नुक़सान असांजो आहे। अल्लाह ताला खे परवाह कान्हे, उहो असां तव्हां जे तरफ़ां नाले वठण जो मोहताज न आहे। उहो पाक रब आहे, उनखे कंहिंजी परवाह कान्हे। पर असां तव्हांखे तालीम मिली आहे, असां तव्हांखे सबक़ मिलियो आहे, असां तव्हांखे रस्तो ॾेखारियो वियो आहे त बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो। ॻाल्हि पे कयमि त हिकिड़े बुज़ुर्ग बिस्मिल्लाह जूं भलायूं बयान पे कयूं त उन जे बयान खे ॿुधण वक़्तु हिकिड़ी न्याणी घर जी कुंड में वेठी हुई। उन ॿुधो त बिस्मिल्लाह एतिरी फैज़ ऐं फज़ीलत वारी आहे। उन पंहिंजे घर में बिस्मिल्लाह शुरू कई। थाम धोए त बि बिस्मिल्लाह, मानी पचाए त बि बिस्मिल्लाह, भाॼी रधी त बि बिस्मिल्लाह, जेको बि घर जो कमु करे बिस्मिल्लाह। उन जे पीउ ॿुधो, उन जे न्याणीअ ॿुधो, उन जे घरवारीअ ॿुधो, सभिनी ॿुधो त हीअ किथां बिस्मिल्लाह सिखी आई आहे। ज़ाल मुड़ुस पाण में सलाह कई त हीअ मुस्लमाननि जे मौलवीअ जी तकरीर ॿुधी ऐं बिस्मिल्लाह सिखी आहे। हाणे ईअं जी धक हणंदासीं त मुस्लमान विढ़ंदा। मुस्लमान थियण जे करे छो था मारियोसि? को रस्तो अहिड़ो ठाहियूं जो मरी बि वञे ऐं असांजी जान छुटी वञे। ठिकर जो टिभो, वॾो टिभो जंहिंखे चओ, उन में हिकिड़े जोगीअ खे पैसा ॾेई लुंडी भला फासाए विधो, मथां कपिड़ो ॾेई वरी उनखे ॿधी ॻंढियूं ॾेई पंहिंजे कमरे में रखी छॾियऊं। कुझु ॾींहंनि खां पोइ न्याणीअ खे चवनि था मां इहो टिभो ॿधो पियो आहे न घर में बाबा। हा, पोइ इहो खणी खोले अंदरां हार पियल थी हो कढी आहे। हार न हो मार हो, हार न हो मार हो, नांग हो।
अल्लाह जी बानी आई आ, उन हो टिभो खयो आ, उन जे मथां कपिड़ो खोलियो आ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी अंदर हथ विधो आ। जीअं जो हथ विधई त हो ना गुनाह न हो, पर हिकिड़ो क़ीमती हार हो। ॿाहिरि कढी पंहिंजे अबे मां खे ॾेखारियईं त मां ही हार हो न। त हू हैरत में पइजी विया, अजब में पइजी विया त इहो हार कीअं, छा, छो थियो। हुन न्याणीअ सॼी ॻाल्हि ॿुधायनि त इहो नार अल्लाह, इहो मार अल्लाह जे नाले जी ताक़त सां थियो आहे। असल में नांग हो जेको तव्हां लिकाए रखियो हो, पर मूंखे जो बचाइण वारे बचायो त ॿियो कुझु मूंखे कुझु बि न पियो करे सघे। मूंखे धणीअ बचाए अव्हां जे अॻियां आंदो, अव्हां खे ॾेखारियो त ॾिसो त मां अल्लाह बचाइण वारो कीअं थो बचायां। बेटाई फरमायो कोड़े किताबनि में हर्फ़ मिलियो ई हिकु, मक़सदु हिकिड़ो आहे। फरमाए थो कोड़े किताबनि में हर्फ़ मिलियो ई हिकु, नज़र हुजे नेक त बिस्मिल्लाह बसिया। शाखे वञी छो असीं हिक ॿिए खे ॿाहूं ॿुधंदो, भाऊ मां नौकर, मां खादम, दिलि में न हूंदो पर ज़बान सां। छाखे वञी छो बेली थी ॿियनि जो, कंजक वठ करीम जी जग जो वाली जो, सखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। त उथंदे ई अव्हां खे नज़र ईंदो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाजारे इंतिहाई मेहरबान अल्लाह जे नाले सां शुरू थो कयां, माना उन में अल्लाह जी बाझब अची वई, अल्लाह जी रहमत जो ज़िक्र बि थी वियो, अल्लाह जी मेहरबानी जो ज़िक्र बि थी वियो। सिर्फ़ असां बाना कन ॾेई दिलि सां ॿुधूं, तवज्जो सां ॿुधूं त सभु फ़ाइदा आहिनि, सभु बरकतूं आहिनि, सभु भलायूं। बेटाई घोट अलैहि रहमत फरमायो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सॼी बरकत आहे, सॼी रहमत आहे, सॼी अल्लाह जी इनायत आहे। ऐं असां तव्हां खे बि ईमान आहे, अक़ीदो आहे, यकीन आहे त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बरकत आहे, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रहमत आहे, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाह जे तरफ़ां इनायत आहे, अल्लाह जे तरफ़ां महिरबानी आहे। पर असांजे पारां पढ़े केरु,